नाज़रीन, थाणे बुला खान में समाजी तंजीम पारा हमद नात कॉन्फ्रेंस कोठाई वई। उन हवाले से तफसील सूरा शहबाज उमरानी की रिपोर्ट में। समाजी तंजीम अब्बास डेवलपमेंट फाउंडेशन तरफा कुल पाकिस्तान हमदो नात कॉन्फ्रेंस थी गुजरी, जंहिंमें सिंध समेत मुल्क के मशहूर नात ख़्वाननि आलमन शिरकत कई। हमदो नात कॉन्फ्रेंस में जग मशहूर नात ख़्वान अलहाज इमदादुल्ला फुलपोटो, हाफिज अबू बकर मदनी, हाफिज जमील रहमान गंदरो, हाफिज सोराब मंगरियो, धनी बख्श चाचड़ ऐं ॿियनि केतिरनि ई नात ख़्वाननि नातूं पेश कयूं। उन मौके ते आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे जग मशहूर नात ख़्वान अलहाज इमदादुल्ला फुलपोटो, अब्बास डेवलपमेंट फाउंडेशन जे चेयरमैन शेख अब्दुल्ला कोहिस्तानी, शाइर यूसुफ सिंधी ऐं ॿियनि चयो त हेड़े दौर में हेड़ो सुहिणो प्रोग्राम अल्लाह कंदो आहे त अल्लाह ताला हिन प्रोग्राम जे बरकत सां इमाम लंबिया जे सदके अल्लाह ताला सभिनी खे दीन इस्लाम सां वाबस्तगी फरमाए, जन्नतुल फिरदौस में जगह ॾियणु फरमाए ऐं असांजे मुल्क पाकिस्तान जी हिफ़ाज़त करणु फरमाए। दुनिया में खोड़ महफ़िलूं ॾिठियूं हूंदियूं, महफ़िलनि जा पंहिंजा पंहिंजा रंग आहिनि, पर हिकिड़ो इश्क़ रसूल जे महफ़िल जो रंग ॾिसो, माण्हुनि जो जज़्बो ॾिसो, माण्हुनि जो शौक़ु ॾिसो, माण्हुनि जे मोहबत जो अंदाज़ ॾिसो ऐं उन्हनि जे नमूने सां सॼी सिंध मां ही हज़ारनि जी ख़ल्क़ अची गॾु थी आहे। फर्स्ट क्लास VIP सुठी थी रही आहे ऐं असां आयूं इन करे आहियूं त इन महफ़िल में ॾिसूं, पंहिंजो सवाब में हिसो वठूं, इन में शरीक थियूं। अल्लाह थी सघे अल्लाह सां असांखे उमिरि बि साथ नसीब करे। कैमरामैन मुस्तफ़ा मेमून सां गॾु शहबाज उमरानी, आवाज़ टीवी न्यूज़ थाणो।